कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब चयो वाहिद K4 मनसूबे मंज़ूर थी वियो आहे। सिंध में जल्द अरबियन रुपयनि जो कमु शुरू कयो वियो वञे। मार्च 2025 में कमु शुरू थी वेंदो। मेयर मुर्तज़ा वाहब कराची में सेंट्रल ऑफ रिसर्च एंड इनोवेशन सेंटर जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त कराची में दिसंबर ताईं 29 क्लोरेशन सेंटर मुकमल करे फ़ाल कया वेंदा। संदसि चवणु हो त 1 साल में उन सेंटरनि खे मुकमल कयो वेंदो। संदसि चवणु हो त कराची में 29 क्लोरेशन सेंटर ठाहिया वेंदा। दिसंबर ताईं 29 क्लोरेशन सेंटर मुकमल करे फ़ाल कया वेंदा। मुर्तज़ा वाहब चयो त शहर में 4 नवां कस्टमर फैसिलिटेशन सेंटर ठाहिया वेंदा। संदसि चवणु हो त उहे कराची में पाणी जे मसइलनि खे हल करण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।